माई वीचारी मोटी आई पर गोड़ा गाड़ी दी रोंदी आई पुट के चवे थी खोटी तुझी किस्मत जो मुर्शिद दुआ जे लाइ न आयो। हज़रत इमाम हसन बसरी तुझे दुआ जे लाइ न आयो। तुझा किरदार अहिड़ा आहिनि, किरदार तुझा अहिड़ा आहिनि। जेॾी महिल ॿुधई त इमाम हसन बसरी दुआ जे लाइ न आयो आहे त चवे थो अखियुनि में ॻोढ़ा ॻाणे चए थो अम्मा हाणे जे भला हसन बसरी न आयो त मुंहिंजो रब त मौजूदु आहे न, मां पंहिंजे रब खां माफ़ी थो वठां। अम्मा मुंहिंजी हाणे हिकिड़ी गुज़ारिश थी, मुंहिंजी वसियत थी, उन ते अमल कई। पुट कहिड़ी वसियत आहे? चए थो अम्मा जेॾी महिल मरी वञा त मुंहिंजो लाश खटोले तां लाहे हेठि पत्थर ते फिटो कजाए, मुंहिंजे लाश खे ऊंधो मुंहुं कजाए, मुंहिंजे पेरनि में रस्सी ॿधी मूंखे घर जे अंगण ते गिलजाए। चइजांइ जेको अल्लाह जो बेफ़रमान आहे उन जी हीअ सज़ा आहे, मूंखे घर जे अंगण ते गिलजाए। ॿियो मुंहिंजो जनाज़ो राति जो घर में पूरे छॾिजाए, जीअं बसरे वारनि खे ख़बर न पवे, मूंखे घर में दफ़नाए छॾिजाए। इहा वसियत करे ऐं रोए थो मौला जे बख़्शी त तूं बख़्शणहार आहीं, तूं करीम आहीं। मुंहिंजा दोस्तो हेॾो ई रब खे दुआ घुरंदे साह निकिरी वियुसि, मौत अची वियो। हाणे माई छा थी करे जो उन बच्चे जे लाश खे वसियत मुताबिक़ खट तां हेठि लाथई। मां जो रूह लाहिण दिल न पई चवे पर वसियत जो हुई, पंहिंजे बच्चे जे लाश खे लाहे हेठि ज़मीन ते रखियो अथई। उन जो मुंहुं ऊंधो कयईंसि ऐं रस्सी खणी आई उन जे पेर में ॿधी अथई। हाणे छिकण शुरू करे थी त मथो आवाज़ आयो, ओ माई मुंहिंजे बाने खे बेआबरो न कजाए, न गिलजाए, न छिकजाए। जेॾी महिल रुनो मूंखां माफ़ी वरिती हुई, मूं उन खे सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे। ओ मिठा अॼु वक़्तु अथव मंशूर वारा, वक़्तु अथव रब खे रिझाइण जो। मतां मौत मोहलत न ॾिएव, अदा निमाज़ूं न छॾियो, ख़ुदा जो ज़िक्र न छॾियो, अल्लाह जे क़ुरान खे पुठी न वरायो। उथंदे वेहंदे हर वक़्त में चओ अल्लाह 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 अल्लाह। ओ मिठा चोरियूं न कयो, नशा न वापरायो, जुआ न खेॾो, ज्वारी जे मथां अल्लाह जी लानत वसंदी आहे। छा वसंदी आहे? शराबी ते अल्लाह जी लानत वसंदी आहे। जेको नशो थो करे, जेॾी महिल नशे में बदमस्त थी थो वञे ओॾी महिल ईमान निकिरी वियुसि, जीअं माण्हू कमीज़ लाहे छॾींदो आहे। ज़ानी ज़िना जे वक़्त में मरी वञे या नशाई नशे जे हालत में मरी वञे त बेईमान थी मरी वियो, ईमान खां ख़ाली मरी वियो। ओ मिठा नशा न वापराए, ज़िनाऊं न कर, चोरियूं न कर, परावा हक़ न फबाए, राति जो लिकी लिकी पराए ॼारे मां वञी मच्छी कढी न अच, कंहिंजे वजर मां पखी न पकड़े अच। हू नथो ॾिसई पर अल्लाह ॾिसण वारो थई। ओ मिठा हुन मिस्कीन जो पोरियो, हुन मिस्कीन जेके ॼारा ई खारा कया, तूं लिकी लिकी वञी उन जो शिकार खणी आए। उन न ॾिठुई, हुकूमत न ॾिठुई, सिपाही सूबेदार न ॾिठुई, पर वाहिदुल क़हार ॾिसई थो पियो।
अल्लाह का तुझो कदम कुझो ना है ओ मिठा जे रब के राज़ी तो करण चाही जे पंजे मालिक के राज़ी करण रिझाइण तो चाही त करे अल्लाह 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 वक्त वञे थोड़े वेल मुसाफ़िर कर का कार कतण जी वक्त वञे थोड़े वेल मुसाफ़िर कर का कार कतण जी कर का कार कतण जी काने वेल वेहण जी वक्त वञे थोड़े वेल मुसाफ़िर कर का कार कतण जी सीटी लगी वई सिंगल खजी वियो गाड़ी हलण जो वक्त अची वियो बिना टिकेट जे जेल मुसाफ़िर कर का कार कतण जी है बिना टिकेट जे जेल मुसाफ़िर दा कर का कार कतण जी हाँ अॻिते जी तैयारी कबी न अमलन जी तैयारी कबी न आख़िरत कब्र क़यामत जी तैयारी कबी न उन जे लाइ सामान गॾु कर अमलन सालिहन वारो जेके नमाज न पढ़ंदा आहियोसीं नमाज पढ़ो जेके नमाज न पढ़ंदा आहियोसीं आद कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं हाँ सुहारी रखो अल्लाह जो ज़िक्र कयो नेकी जे रस्ते ते हलो ओ मिठा सोहणे नबी जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो तो माण्हू चरियो सॾनि त भली पिया सॾनि चरियो आया मोहब्बत में चरियो आया मोहब्बत में चरियो आया कयो आ मस्त महबूबन मदनीअ जो चरियो आया न को आखो बुखारीअ जो न मेहण में आई मलामत जो न को आखो बुखारीअ जो न मेहण में आई मलामत जो फ़क़त राज़ी रहे राणो फ़क़त राज़ी रहे राणो जहीं कद में किरियो आया फ़क़त राज़ी रहे राणो जहीं कद में किरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया मदीने वारे साईं जे दर जा चरिया बणिजी वञो मुस्तफा जा आशिक बणिजी वञो गुनाहनि जा रस्ता छॾियो बुराइनि जा रस्ता छॾियो ऐं अल्लाह वारनि जो रस्तो वठो वलियनि जी वाट वठो अड़े जन जे सदके रब मुसीबतूं टारे छॾींदो आहे हाँ जन जे सदके आयल आफ़तूं टरंदियूं आहिनि मूं अर्ज़ पे कयो सोने नबी जी हदीस साईं फरमाइनि था यदफअल्लाह बिहिम अन अहलिल अर्द उन्हनि वलियनि जे सदके अल्लाह ताला ज़मीन वारनि तां मुसीबतूं टारे छॾींदो आहे हाँ वलियनि जा वजूद फ़ाइदे वारा वलियन में फायदो आ उन्हनि जूं दुआऊं फ़ाइदे वारियूं हदीस कुदसी आहे रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाए इन्नी लअहम्मु लिअहलिल अर्द बला मां रब इरादो कंदो आहियां ज़मीन वारनि ते पंहिंजी मुसीबत नाज़िल कयां अज़ाब नाज़िल कयां फइज़ा नज़रतु इला उम्मार बुयूती तुरद्दु अज़ाबी अनहुम पर जॾहिं मुंहिंजी उन्हनि बाननि ते नज़र पवंदी आहे जेके मुंहिंजा घर आबाद कयूं वेठा जेके मस्जिदूं आबाद कयूं वेठा आहिनि जेके मुसला आबाद कयूं वेठा आहिनि जॾहिं उन्हनि ते मुंहिंजी नज़र पवंदी आहे तो रद्दु अज़ाबी अनहुम गुनाहगारनि तां पंहिंजा अज़ाब खणाई छॾींदो आहे
अल्लाह वारनि जे सदके महिरबानी थिए थी, महिरबानी थिए थी वलियनि जे सदके, पोइ वंजे वलियनि वटि। हाँ सुभान अल्लाह। पोइ सोना हबीब ता फरमाइन काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नहुम लम युद्रिकुहा बिसलातिन वला बिसौमिन वला सदक़तिन कालू या रसूलल्लाह फबिमा अदरकुहा काल बिस्सखाए व नसीहति लिल मुस्लिमीन। हबीबन फरमाया त अब्दालन जो इहो शान आ जो उन्हनि जो सदके मुसीबतूं टरी वेंदियूं। साहबन पुछो सही भला उन्हनि खे इहो दर्जो कीअं थो मिले? साईं फरमाइनि था इहो दर्जो उन्हनि खे निमाज़ रोज़े सदके या ज़कात ख़ैरात जे करे न, पर उन्हनि खे इहो अब्दालियत जो दर्जो मिले थो ॿिनि ॻाल्हियुनि जे करे। बिस्सखाए, पहिरियों त उहे सखी हूंदा आहिनि, अल्लाह वारा ॻाल्हायो, अल्लाह वारा सखी हूंदा आहिनि। ऐं ॿियो वन नसीहत लिल मुस्लिमीन, मुसलमाननि खे नसीहतूं करण वारा हूंदा आहिनि, मुसलमाननि खे नसीहतूं करण वारा हूंदा आहिनि, सखी बि हूंदा आहिनि, नसीहतुनि करण वारा बि हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। हाय हाय हाय। हजरत पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी रात जो टाइम आ, साईं इबादत में वेठा आहिनि। साईं जन जुब्बो मुबारक क़ीमती हुयो, चोर ॾिठो त अॼु साईं जो जुब्बो चोरायो। वलियनि खां बि न मुड़नि। घर घिड़ी आयो त बुज़ुर्ग इहो जुब्बो क़ीमती इहो चोराए। जेॾी महिल जुब्बे में हथ विधई, जुब्बो खयई ऐं ॿाहिरि निकितो त अंधो थी वियो। वरी जुब्बो साॻी जाइ ते टंगे निकितो त सॼो। वरी ख़्याल थियो त जुब्बो हथों थो शिकार वञे, वरी जुब्बो मुबारक खयई, वरी अंधो। बसि अञा इहो ॿियो भेरो खयूं, वञे पियो तेसीं दर खड़कियो। हज़रत पीरान पीर निमाज़ को सलाम वरायो। हिन जो ॾिठो त ॿाहिरि माण्हू पहुची वियो आहे, साईं बि सलाम वरायो आहे। हाणे मां पकड़िजी न पवां, ॿियो कुझु न, नुख वेड़ी पई हुन में अंदरि घिड़ी वियो, नुख में अंदरि घिड़ी वियो। हज़रत पीरान पीर पुछो त केरु? चईसीं मां ख़िज़र अलैहिस्सलाम आहियां। ख़िज़र हींअर बेगा वक़्त में कीअं अचणु थियो आहे? चईसीं ज़माने जो गौस तूं आहीं, गौसुल आज़म तूं आहीं। हाणे फलाणे इलाइक़े जो अब्दाल गुज़ारे वियो आहे हींअर राति जो, हींअर उते अब्दाल जी ज़रूरत आहे। तूं गौस साईं अब्दाल ॾे त मां उन इलाइक़े में पहुचायां। हज़रत पीरान पीर फरमाया त ख़िज़र हींअर राति आहे, सुबुह थिए त पोइ को अब्दाल ॾिसूं के मुरीद खे तवजो ॾेई मोकिलींदासीं। चईसीं राति जे पेट में उन मुल्क में तबाही अची वञे, अब्दाल न हुजे, तबाही अची वञे त हुनजो ज़िम्मेदार केरु थींदो? अब्दाल खपे हींअर। साईं फरमाया त हाणे हींअर ॿियो त को मुरीद कोन्हे, भाई इहो तॾड़े में वेड़ियो किथे। हा ऐं हे बि ॾिठई त चोरी मुंहिंजी पकड़िजी पई, तॾहिं मूं ॿाहिरि निकितो। चईसीं मां अब्दाल न आहियां, मां चोर आहियां। पुट तूं असां वटि आए हैं वठण जे लाइ, कुझु खणण जे लाइ, तोखे ख़ाली न छॾींदासीं, तोखे ख़ाली न छॾींदासीं। हा चोर खे मोर करे छॾियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिते अब्दाल हूंदा आहिनि त अघ गभ उन्हनि जी मर्ज़ी सां मुक़ररु थींदा आहिनि, इहो निज़ाम उन्हनि जे हवाले हूंदो। ऐं जॾहिं को मुश्किल में उन्हनि खे सॾींदो आहे त उते मदद जे लाइ पहुची वेंदा आहिनि। अहिड़ो हिकिड़ो अब्दाल मूं बि ॾिठो हुयो, ॿुधायांव। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजो मुर्शिद करीम मातली वारो, मातली जे शहर में
मोहम्मद हारून काठियावाड़ी मेमून काठियावाड़ी अञा ताईं ज़िंदा मौजूद आहे। जुमे जुमे ते ईंदो साईं जन जे पुठियां जुमो निमाज़ पढ़ण जे हर जुमे ते ईंदो, हर जुमे ते निमाज़ जुमे जे ते साईं जन जे पुठियां पढ़ंदो। कॾहिं कॾहिं छोकिरो नंढड़ो हूंदो उनखे वठी ईंदो, छोकिरो ॿारड़ो उनखे वठी ईंदो त अलाह वारनि जी सोबत में मन हथड़ो फेराइनि दुआ ॾियनि, छोकिरे खे वठी ईंदो। छोकिरो संदसि हिकिड़े ॾींहुं जाइ हुजेसि बीमार मथे रांदि पियो केॾे छत ते ॿारनि सां गॾु ईअं खेॾंदे खेॾंदे हीअं जो छलांग लॻाई त हेठि वञी किरियो, छोकिरो वञी हेठि किरियो, हेठि पको फर्श हुजे, मां हुनजी हेठि बीठी हुजे अङण ते, छोकिरो जो किरियो त मां ॾिठो त बच्चो मुंहिंजो मरी वियो, कचड़ो हीणो हथु नाज़ुक बदन ॿारड़ो बीमार तो हेठि किरियो आहे त उज़वाई भॼी पवंदुसि, हॾ चुकरा चूर थी वेंदसि। पोइ छोकिरो जीअं हेठि आयो त अचे पेर खोड़ी वरी हीअं हलण लॻो, मां अचे ढोलंदी अचे भाकुर पातो, पीउ खे ख़बर पई उहो भॼंदो आयो, अचे भाकुर पातो अबा पुट ख़ैर त आहे ख़ैर त आहे, बाबा ख़ैर आहे, धक त कोन आई कि न ओ बाबा चैनल वारो साईं मातली वारो जंहिं वटि जुमे ते हलंदा आहियूं न, ओ जेॾी महिल मां हीअं किरां पियो त साईं अचे मूंखे भाकुर में वरितो, बाबा मां ज़मीन ते किरियो न आहियां, मां साईं जे भाकुर में हुयुसि, मातली वारे साईं पंहिंजे भाकुर में मूंखे ज़मीन ते आराम सां लाहे। कन था वलीअ मदद, कन था वलीअ मदद, मां नथो चवां, मुंहिंजो मदीने वारो साईं तो फरमाए यदफउल्लाहु बिहिम अन अहलिल अर्द, उन्हनि वलीअनि अब्दालनि जे सदके अल्लाह ताला ज़मीन वारनि जूं आफ़तूं शामतूं मुसीबतूं टारे छॾींदो। हा ॿुधाए पोइ अहिड़नि अल्लाह वारनि वटि वञिजे या न वञिजे, वञिजे या न वञिजे, ऐं जेको रोके अल्लाह वारनि खां समझो था न, इहो सजण आ या दुश्मन आ, ख़ैर ख़्वाह आ या बदख़्वाह आ, जेको अल्लाह वारनि खां रोके थो, इन्हनि दुश्मननि खां बचो, अल्लाह वारनि जी सोबत में वेह। मुंहिंजो सोनो दस्तगीर ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में हयात हुयो, साईं जे मुरीदनि जो हिकिड़ो काफ़िलो सफ़र में आ, सफ़र में हलंदे राति रहिया आहिनि, हिकिड़े झंग में राति रहिया, अॻिते सुबुह जो काफ़िलो रवानो थी वियो, माई वेचारड़ी बशरी ख़्याल सां ॿाहिरि निकिती आ, जेॾी महिल मोटी आई त काफ़िलो निकिरी वियो, माई वेचारी अकेली झंग में रहिजी वई, काफ़िलो रवानो थी वियो, हाणे माई परेशान थी वई, मुंहिंजा अबाणा हलिया विया, अकेली औरत अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया, हाणे उहे पेरा काफ़िले जा खणी थोरो अॻिते हली आ, साम्हूं हिकिड़ो धनार पियो अचे, धनार जो ॾिठो हसीनो जमील नौजवान औरत झंग में अकेली नज़र आई आ, बुराई जे इरादे सां अॻिते वधियो आ, त माई हकल करे चयोसि ख़बरदार मुझे वेझो न अचिजाए, मां पाक दामन अशराफ न्याणी आहियां, मूंखे हथ न लाइजाए, मूं पूरी जिंदगी गुनाहनि खां पाण खे बचायो आ। मर्द ज़ालिम ॾिठई औरत अकेली वधंदो आयो, करीब पहुतो आ, माई हकल कयसि सुञाणी थो त मां दस्तगीर जी मुरीदाणी आहियां। चोर बुको हुयो वहाबिन मुंहिंजा, छाजो दस्तगीर वेझो आयो, माई जे करीब आयो आ, ओॾी महिल माई मुंहुं कयो बगदाद ॾे ऐं सॾु थी करे वर मुर्शिद महबूब ज़ुबानी, मदद कर मूं निमाणीअ जी, मिठा महबूब सुभानी, करे वार वेगाणीअ जी, अचे रस जान जीलानी। माई सॾु कयो ऐं हकल थी, ख़बरदार, धनार हेॾे ॾिठो होॾे ॾिठो, कंहिंजी हकल कंहिंजो आवाज़, माण्हू केरु आहे कोन,
वरी शैतान बरगलायुस माई जे करीब तो अचे तो वरी ॿियो दफ़ो माई दाह कया वर मुझा मुर्शिद बगदाद वारा तेसी ओच तो ही जुत्ती आई ठका ते उन चोर खे लगी उन धनार के जुत्ती लगी आ तो वही फाको करे हेठ किरियो फतकंदे ऐं माई जो वही ॾिसे जुत्ती सुञातई त जुत्ती त मुझे मुर्शिद मुहियुद्दीन जिलानी जी आ जुत्ती के खणी चुमई अखियुनि सां लातई सीने सां घसायई हाणे भाकुर में करे जुत्ती मुबारक ॿ टे विकूं अॻिते हली आ त काफ़िले वारा बि पहुची विया माई सारी ॻाल्हि करे ॿुधाई आ त हीअं अॼु मुर्शिद करीम जी मदद थी आ हीअ जुत्ती मुबारक सुञाणो मुरीदन सुञाती त ही त जुत्ती मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जी आ हाणे सिद्धो बगदाद शरीफ आया ख़बर पई त साईं जन वुज़ू पिया ओॾी महिल कनि फलाणो वक़्तु फलाणो टाइम फलाणो ॾींहुं साईं जन वुज़ू पिया कनि ओचितो हकल कयूं ख़बरदार असां सोचियोसीं त अलाए कंहिंखे साईं जन हकल ॾिनी आहे वरी ओचितो पंहिंजी हीअं जुत्ती मुबारक उछलायूं त जुत्ती असांजे नज़रुनि खां ग़ाइब थी वई ख़बर न आहे काॾे हली वई काफ़िले वारनि जुत्ती मुबारक खणी ॾेखारी कि भला हीअ हा इहा दे ख़बर अल्लाह वारनि खे पावर आहे अल्लाह वारनि वटि ताक़त आहे बगदाद वारे साईं खे बि पावर ॾिनो आहे पर उहो रुॻे ज़ाहिरी ज़िंदगी में न पर अॼु बि दस्तगीर जो फैज़ जारी अल्लाह वारा मरंदा न आहिनि ज़िंदा हूंदा आहिनि पंहिंजे मज़ारनि में ज़िंदा हूंदा आहिनि पर अक़ीदो हुजे इत्क़ाद हुजे मोहब्बत हुजे वलियनि सां निस्बत हुजे त अल्लाह वारा हिते बि करम कंदा आहिनि वो मिठा वो अल्लाह वारनि जी सोबत में वञिजे उन्हनि सां मोहब्बत रखिजे ऐं जेको रोके थो उनखे विझी धूड़ मुंहं तो अल्लाह वारनि जे सोबत खां परे नथी सालियनि जे संगत में ईंदो वींदो कर त रब बि राज़ी मदीने वारो साईं अल्लाह ताला मुझे चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा कर्ज वारनि जा कर्ज लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा या अल्लाह मंसूर खे माला माल कर मंसूर जे किनारे ही जेके मारूअड़ा वेठा आहिनि मौला इन्हनि खे शाद आबाद रखजा हिन जे रिज़्क़नि रोज़ी इन्हनि में बरकतूं नाज़िल फरमा ए मुंहिंजा मौला मंसूर खे पखियुनि सां मच्छियुनि सां भरपूर फरमा ये मुझा मौला हिन पंहिंजे पाननि खे शाद ऐं आबाद रखजा ये मुझा करीम रब तुंहिंजा खज़ाना भरपूर आहिनि ये मुझा मौला हिन मंसूर वारनि खे दीन सां इस्लाम सां कुशादी रोज़ी सां माला माल फरमा ये मुझा मौला जे बेनिमाज़नि खे निमाज़ी कर सालिहनि खे सालिह कर बदअमालनि खे नेक अमाल बना पंहिंजे हबीब जे सदके हिन सारी जमात ते करम कर सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा ये मुंहिंजा मालिक करीम पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी ये मुंहिंजा मौला ये मुंहिंजा मालिक मेहरबान असांजे हीणे हाल ते रहम करम फरमाए इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम।